छा सिंधी समाज सिर्फ़ु झूलेलाल जा भंडारा खाइण लाइ हिकु गॾु थींदो आहे? छा चालीहनि जी छेज लॻाइण लाइ हिकु थींदो आहे? या पोइ नचण टुपण लाइ ई ख़ाली सिंधी हिकु गॾु थींदो आहे? ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे, सिंधी समाज लाइ शर्म जी ॻाल्हि आहे कि छत्तीसगढ़ जे अंदरि के पार्टी जे नेता पंहिंजे झूलेलाल जे प्रति अपशब्द ॻाल्हाइनि ऐं हुते सिर्फ़ु विरोध छत्तीसगढ़ जा ऐं रायपुर जा सिंधी करनि पिया ऐं सॼो हिंदुस्तान जो सिंधी आहे जेको चुपचाप वेठो आहे। हीअ ॾाढी सिंधी समाज लाइ शर्म जी ॻाल्हि आहे। जेका मुखी जेका पंच हिंदुस्तान जा जेका चवंदा आहिनि सभु सिंधी हिकु थियो, सभु सिंधी हिकु थियो, त अगरि पंहिंजे ॿार खे बि अगरि केरु हिकु चमाट हणंदो आहे त पाण सॼा घर जा सिंधी गॾु थी वेंदा आहियूं। त छा अॼु पंहिंजे इष्ट देव झूलेलाल भॻवान जे प्रति कंहिं छत्तीसगढ़ जे नेता अपशब्द ॻाल्हाइनि त छा पाण हिंदुस्तान जा सिंधी सभु हिकु गॾु नथा थी सघूं? छा हर हिंदुस्तान जे हर हिकु शहर मां जिते बि सिंधी रहनि था उन भाई जे ख़िलाफ़ु छा हिकु FIR दर्ज नथा कराए सघूं, उनजो विरोध नथा करे सघूं? अॼु बि समय अथव पंहिंजे समाज लाइ, पंहिंजे इष्ट लाइ जागी वञो, पंहिंजे आत्मा खे झंझोड़ो, न त अचण वारे टाइम में सिंधी समाज जी का वैल्यू न रहंदव, केर बि इज़त कोन कंदव। सड़क जो कुतो बि अची करे सिंधी समाज जे मथां अची करे मुटी वेंदव। मां तव्हांखे अॼु बि चवां थो, पंहिंजे आत्मा खे झंझोड़ो, हिंदुस्तान जे सभिनि मुखियुनि खे, सिंधियुनि खे चवां थो हिकिड़ी FIR इन भाई जे नाले दर्ज करो ताकि सॼे हिंदुस्तान जे नेताउनि खे, भाइयुनि खे, हर माण्हू खे ई ख़बर पए कि सिंधी हर शहर में, सॼे हिंदुस्तान में हिकु आहे। जय झूलेलाल। मुंहिंजे चइण में करण में का बि भुल थी हुजे त मां समाज खां माफ़ी थो घुरां। हिन वीडियो में ये दादाजन जो ॻाल्हाइनि पिया हिननि जे शब्द ज़रूरु कड़ा आहिनि, शायदि अॼु ज़माने जे हिसाब सां सम्मान खां बि थोरो सो परे आहिनि, पर दुखियल दिलि जी आवाज़ आहे इहा। असल में जंहिंजे पंहिंजे इष्ट देव जे नाले जंहिंजो दिलि दुखियो आहे, खून खोले पियो न, हू पंहिंजी भावनाउनि खे न पिया रोके पाइनि। अहिड़ा घणेई वीडियो मूं वटि आया आहिनि, घणेई, केतिरा वीडियो पोस्ट करनसि, सिर्फ़ु कलाक जी वीडियो वञी ले। अहिड़ा घणेई सिंधी समाज जा माण्हू पंहिंजे पंहिंजे क्षेत्र जे पदाधिकारियुनि खे जवाब पिया घुरनि। रायगढ़ में हिकु छोकिरे पूजनीय संत जे बारे में कुझु अपशब्द ॻाल्हाया। असां बि चवंदा उनखे कठोर उनजे मथां कार्यवाही थियणी खपे, छोकी असां कॾहिं सिंधी सनातनी के बि महापुरुष संत या भॻवान जे बारे में कॾहिं बि अपशब्द न ॻाल्हाईंदा आहियूं। त उहो ग़लति आहे, सज़ा मिलणी खपे, हुन ग़लति ॻाल्हायो आहे। पर भॻवान झूलेलाल जे बारे में जे माण्हू 4 खां 5 ॾींहं पहिरीं ग़लति ॻाल्हायो, उनखे अञा तक गिरफ़्तारी तक कोन थी आहे। केतिरी वॾी ॻाल्हि आहे। शायदि असांजे सिंधी समाज जी एकता जो असुलु चहिरो असांजे साम्हूं पियो अचे। शायदि अचण वारे वक़्त में जो चिंगारी छत्तीसगढ़ खां उथे पई न, पूरे भारत देश में जॻह जॻह हर प्रदेश में न उथे। शायदि सिंधियुनि खे अपमान न सहणो पए हर प्रदेश में। अचण वारी असांजी जो पीढ़ी आहे न, 10-15 साल खां पोइ लिकाइण लॻी वञे कि असां सिंधी आहियूं, असां अॼु कुझु कदम न खयां त शायदि पूरे देश जो सिंधी समाज इनखे हल्के में वो खड़े। पर ही ॾाढी दिक़त वारी ॻाल्हि असां लाइ थी सघे थी, छोकी खुले शब्दनि में पाण खे पाकिस्तानी सिंधी चयो वियो आहे। ही ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। अॼु असांजे पीउ सां केरु कुझु ग़लति थो ॻाल्हाए त असांजो खून थो खोलिजी वञे। छा असांजे इष्ट देव सां केरु ग़लति ॻाल्हायव त असांजो खून नथो खोलिजे? भॻवान भाव जा बुखिया थींदा आहिनि। शायदि भॻवान झूलेलाल तॾहिं एतिरा ख़ुशि कान थींदा जॾहिं शहरनि में वॾा वॾा मेला लॻंदा हुननि जे नाले ते, बल्कि अॼु ख़ुशि थींदा जॾहिं असां भाव ॾेखारूं हुननि जे प्रति। हुन लाइ जो अपशब्द ॻाल्हायो आहे न, हुन लाइ विरोध प्रदर्शन करूं आहे। शायदि वरुण देव खे बि महसूस थिए जंहिंजे लाइ मां सिंध में अवतरण वरितो, हुननि जे मन में अॼु बि मुंहिंजे लाइ भाव आहे। पर कुझु शहर छॾे छॾियूं, कुझु संगठन खे छॾे छॾियूं त अधिकतर सभई शांत वेठा आहिनि। ईअं थो लॻे सिर्फ़ु भॻवान झूलेलाल सिर्फ़ु छत्तीसगढ़ में रहण वारनि जा इष्ट आहिनि, या कुझु संगठन या कुझु शहरनि में रहण वारे सिंधियुनि जा इष्ट आहिनि। बाक़ी त सभु शांत वेठा आहिनि, सोचनि पिया कि केरु ॿियो केरु पहल करे त पोइ असां खणूं। शायदि असांजे घर में असांजे पीउ सां केरु ॻाल्हाए या हुन सां केरु दुर्व्यवहार करे त असां शांत वेहूं या इंतज़ारु करूं ॿियो केरु एक्शन खणे त पोइ असां एक्शन खणूं। हिननि दादा जो ॻाल्हाइण में ॾाढी गहराई आहे। बसि एतिरो थो चवणु चाहियां। जय श्री झूलेलाल।